हाणे अचो त सभ्यता रूपी गुल यानी ॾिण वारनि जी मौज माणियूं। जी हाँ, ॾिणवार इंसान लाइ ॾाढा ज़रूरी आहिनि। ॾिणवार जीवन जी नीरसता खे दूर करे उन में उमंग, उत्साह ऐं नवाण जो स्वाद भरीनि था। तॾहिं त ज़िंदगी बणजंदी लज़ीज़ ऐं चश्केदार। दीदी त पोइ कहिड़े ॾिण सां शुरूआत था कयो? असां शुरू था कयूं अखण टीज सां। हीअ ॾिणु वेसाख महीने जे सहाई टी तिथीअ ते मल्हायो वेंदो आहे। हिन खे आखा टीज या अक्षय तृतीय बि चवंदा आहिनि। संस्कृत में अक्षय यानी अजर, अमर या जेको नास न थिए, सदाई क़ाइमु रहे। इन करे अखण टीज ते कयल दान जी वॾी महिमा आहे। हिन खे पितरनि जी टीज करे बि मञियो वेंदो आहे। अखण टीज ते विष्णु भॻवान जे अवतार भॻवान परशुराम जनम वरितो हो, जंहिं मर्यादा जो उल्लंघन कंदड़ मगरूर राजाउनि ऐं खत्रियुनि जो 21 दफ़ा संहार कयो हो। आखा टीज ते न्याणियुनि खे मौसम जा फल, मेवा यानी अंब, गिदरा, हिंदाणो, काकरी, शरबत वग़ैरह मोकिलींदा आहिनि ऐं थधाइण लाइ पाणी जी मटकी ऐं विञणी बि ॾिनी वेंदी आहे। ईअं मञियो वेंदो आहे त ईअं करण सां पितरनि खे शांती मिलंदी आहे। गुराड़ी या गुड़ जी मानी ठाहिण जी बि परंपरा आहे। अॼु जे ज़माने में माइट मटकीअ बदिरां स्टील जी टांकी, घाघर या चौरी ॾींदा आहिनि। दीदी तव्हां त अहिड़नि सुठनि सुठनि मेवनि जूं ॻाल्हियूं कयूं जो मूंखे हींअर ई खाइण ते दिलि पई थिए। पर मां त हींअर हिकिड़े विर्त जी ॻाल्हि कंदसि। हूअं त असांजे मुल्क में 12 ई महीना को न को विर्त ईंदो आहे ऐं हर विर्त जी पंहिंजी पंहिंजी महिमा हूंदी आहे। पर ग्यारस जो विर्त जेको महीने में 2 दफ़ा यानी साल में 24 दफ़ा ईंदो आहे, उनखे सभिनी खां उत्तम मञियो वेंदो आहे। उन में बि निर्जल ग्यारस खे वॾी ग्यारस चइबो आहे, छो जो इन जी अहमियत तमामु घणी आहे। हीउ विर्त सहायुनि रातियुनि में ईंदो आहे ऐं चवंदा आहिनि त इहो ज़ालुनि ऐं मर्दनि ॿिन्ही खे रखणु खपे। हिन विर्त में खाइण त मना आहे ई, पर पाणी पीअण जी बि मनाही हूंदी आहे। हिन विर्त में सॼी राति जागी भॻवान जो नालो जपियो वेंदो आहे। ख़ासि करे भॻवान विष्णुअ जी पूॼा कबी आहे ऐं ओम नमो भगवते वासुदेवाय इन मंत्र जो जाप कयो वेंदो आहे। हिन ग्यारस खे भीमसेनी ग्यारस बि चयो वेंदो आहे, छो जो सभ खां पहिरीं हिन विर्त खे भीमसेन रखियो हो, जंहिंजी कथा हिन रीति आहे। हिकु दफ़े महर्षि व्यास पांडवनि वटि आया, तॾहिं भीम व्यासजीअ खे चयो त युधिष्ठिर, द्रौपदी, अर्जुन, नकुल ऐं सहदेव सभई ग्यारस जो विर्त रखंदा आहिनि ऐं मूंखे चवंदा आहिनि त मां बि इहो विर्त रखां, छो जो ग्यारस रखण सां मोक्ष जी प्राप्ति थी थिए। पर व्यास जी, तव्हांखे त ख़बर आहे मां बुख न सही सघंदो आहियां। सो प्रभु, तव्हीं कृपा करे मूंखे उहो विर्त ॾसियो जंहिं में मुंहिंजे शरीर खे कष्ट न थिए ऐं सभिनी विर्तनि जो फल बि मिली वञे। उन वक़्तु व्यास जीअ भीम खे निर्जल ग्यारस विर्त रखण लाइ चयो ऐं इन जी महिमा सम्झाईंदे चयो त ॿियूं सभु ग्यारस भले न रखजनि, तॾहिं बि उन्हनि जो फल, सभिनी तीर्थनि जो फल ऐं गौदान जो फल बि हिन हिकु ग्यारस रखण सां ई मिली वेंदो आहे। सावण जो महीनो यानी बरसाति सां गॾु ॾिणनि जी बि बरसाति, बादलनि जी गजगोड़ ऐं गॾोगॾु ॾिणनि जी रिमझिम। सावण जा ॾिण असांखे पंहिंजनि जे वधीक वेझो आणीनि था। उन्हनि सां वधीक वक़्तु गुज़ारण जो मौक़ो मिले थो। नतीजो आहे आनंद ऐं संतोष जी अनुभूति। त अचो हाणे ॾिसूं गोगल वीर जी कहाणी। गोगड़ो, गोगल वीर नांगनि जे देवताउनि जो ॾींहुं आहे। हिन खे हिंदू शास्त्र मूजिबि नाग पंचमी बि चइबो आहे। सिंध जे कराची ज़िले जे ठटे शहर में राजा गोपीचंद जी राजधानी हुई। राजा गोपीचंद खे वाछल बाई नाले सुंदर धीअ हुई। कुदरत जी कज़ा जो वाछल खे पुटु ॼाओ, जंहिंजो नालो गोगल रखियो वियो। हू बुख में रोंदो हो त नांग अची कठा थींदा हुआ ऐं पंहिंजो ज़हर प्यारे माठ कराईंदा हुअसि। नांगनि जो ज़हर पीअण सां हू ॾाढो ताक़तवर थी वियो। हिन जंग में खॾ खोटे पाणीअ जो चश्मो पैदा कयो। हिकु ॾींहुं हणखण गोगे खे किरड़ीअ चक पातो। गोगो मरी वियो। मरण वक़्तु जाती वारनि खे चयईं बेसबब कंहिंखे बि न ॾंगजो। माण्हुनि खे चयईं हिननि नांगनि खे खीर पियारजो। इहा रस्म अॼु बि ॾिसणु मिले थी।
गोगे जी यादि में गोगड़ो मल्हाइबो आहे। गोगे खे गोगल वीर बि चवंदा आहिनि। हिन ॾींहुं थधो खाइबो आहे। सावण जी सहाई चौथ ते पचाइबो आहे ऐं पंजीअ यानी पांचम ते खाइबो आहे। ऐं नाग पंचमीअ जे ॿिए ॾींहुं यानी छठ जे ॾींहुं वरी मिठा लोला पचाइबा आहिनि, छो त सावण जी सहाई सातम माना नंढी सतह ऐं 2 हफ़्तनि खां पोइ वरी ईंदी आहे सावण जी ऊंदाई सतह, जंहिंखे असां वॾी सतह जे रूप में मल्हाईंदा आहियूं। ऊंदाई छठ जे ॾींहुं कणिक जे अटे जा मिठा लोला त पचाइबा ई आहिनि, पर उन सां गॾोगॾु ॿिया बि जुदा जुदा क़िस्मनि जा ताम ठाहिया वेंदा आहिनि। हर को माण्हू पंहिंजे परिवार जी इच्छा मूजिबि मिठियूं ऐं नमकीन शयूं ठाहींदो आहे। सभु कुझु ठही वञण खां पोइ राति जो उन चुल्हि खे ठारे छॾिबो आहे। मतिलबु त ॿिए ॾींहुं उन चुल्हि ते कुझु बि गरम न कबो आहे ऐं उनखे सिंदूर जो तिलक हणी उनजी पूॼा कबी आहे। लोटे में पाणी खणी सॼे घर में छंडो हणिबो आहे ऐं ॿारनि खे बि माता जो छंडो हणिबो आहे त जीअं उन्हनि ते माता जी महिर थिए। माता ख़ासि करे ॿारनि खे गर्मियुनि जे मुंद में निकिरंदी आहे। उन वक़्तु माता जे निकिरण खां मोट खाइण ताईं ॿारनि खे का बि शारीरिक तकलीफ़ न थिए, इन लाइ माता जा ओराणा ॻाए उनजी स्तुति कई वेंदी आहे। हिन मौक़े लाइ जिया असां वटि घणेई ॿिया बि ओराणा आहिनि, जीअं दान दीदियां दयावान थींदियां, ॾिठड़ा ॾोह माता माफ़ कंदियां। अम्मा दान दीदियां दयावान थींदियां, ॾिठड़ा ॾोह माता माफ़ कंदी। देवी तो शरण तो शान, हे लंग लंगे बचड़ा पवंत में पार। हार माता ठार जग जे बचन के दार। माता जे मोट खाइण ते 3 या 5 ॾींहं थधो पचाए छंडो विधो वेंदो आहे। जंहिं ॿार खे माता निकिरंदी आहे उनखे छंडे विझण खां अॻु सनानु न कराइबो आहे ऐं उनजे मथे ते खीर पाणी विझी टिकड़ियूं पूॼींदे भेनरूं ऐं माताऊं चवंदियूं आहिनि, 1 सीअड़ 2 सीअड़ 3 सीअड़ 4, लाखड़ो साखड़ो नंढी माई वॾी माई लंघे पवंदासीं पार। दीदी, सावण जा मिठा लोला खाई त वज़न ई वधी वेंदो। बिल्कुलु सही थी चईं जिया, पर चिंता न कर, हाणे इजात आई टीजड़ी, सभु बैलेंस थी वेंदो। बेशक। टीजड़ी सावण महीने में सतनारायण यानी रक्षाबंधन जे 3 ॾींहं थींदी आहे। ही विर्त सुहाग जो लिखियो वेंदो आहे, इन करे छोकिरियूं ऐं सुहागिणियूं इहो विर्त रखंदियूं आहिनि। ही विर्त सुबुह जो सवेर उथी असुर करे शुरू कयो वेंदो आहे। हिन ॾींहुं सुहागिण जी निशानी मेहंदी ज़रूरु लॻाई वेंदी आहे। सुबुह जो सनानु करे टीजड़ीअ माता खे 7 लोॾा ॾेई भेनर चवंदियूं आहिनि, टीजड़ी माता हर घर में हिंदोरे झूले, राणी पूजे राज सां, असीं पूॼियूं पंहिंजे वर घर भाग सां। ईअं टीजड़ी माता जी पूॼा करे पोइ पाणी पीबो आहे। सॼो ॾींहुं रुगो पाणीअ ते रहण खां पोइ संझा जो वरी टीजड़ी माता जी पूॼा कबी आहे। सतयुग में जीअं टीजड़ी माता सत जी रक्षा कई, तीअं कलयुग में बि कजाए।
पूजा खां पोइ राति जो चंड निकिरण ते अर्घु ॾिनो वेंदो आहे। चंड जे अर्घ में के कचे खीर सां के खीर चांवरनि सां अर्घु ॾींदियूं आहिनि। इहा त तव्हां ॿुधाई स्त्रीअ जे सत जी ताक़त। कुदरत त सदाई सुठाईअ जी जय जा मिसाल ॾींदी रही आहे ऐं बुराईअ जी खै जा मिसाल बि भरपूर आहिनि। जीअं महालक्ष्मीअ जे सॻड़नि जी कहाणी। उहा वरी कहिड़ी? मूंखे त ख़बर ई कोन्हे। ॿुधायो न दीदी, त मूंसां गॾु नई टईअ खे बि इन जी ॼाण मिली सघे। छो न? ईअं चयो वञे थो त लक्ष्मी माता राजा जे महल वञी राजा खे सॻड़ो ॾिनो। ॿधण जी विधि ॿुधाए अंतर ध्यान थी वई। राजा सनानु पाणी करे अधु सॻड़ो पाण ॿधो ऐं अधु राणी लाइ रखियईं। राणीअ सॻड़े जी परवाह न कई, चयईं ही धागो छा कंदो? मगरूरीअ विचां सॻड़ो खणी गांइ जे वाड़े में उछले छॾियईं। बानीअ खेसि सॻड़ो उछलींदे ॾिसी वरितो। सोचियईं राजा पाण बि ॿधो आहे त ज़रूरु हिन में को राज़ हूंदो। सो वाड़े में उछलियल सॻड़ो खणी पंहिंजी बाह में ॿधी छॾियईं। लक्ष्मी माता जी करामत ॾिसो जो बानी राणी थी वई ऐं राणी खे राजा महिलात मां कढी छॾियो। राणी खे पंहिंजी ग़लतीअ जो अहसासु थियो। ॿिए साल राणीअ चुक सुधारी ॾाढी विधीअ ऐं सिदक सां सॻड़ो ॿधी लक्ष्मी माता खां चुक बख़्शाई। हुन राजा शिकार करण लाइ जंगल में वियो। बुख लॻण ते वज़ीर खे चयईं वञ खाइण लाइ कुझु खणी अच। वज़ीर जंगल में परियां हिकु झूपड़ी ॾिठी। झूपड़ीअ वटि वञी चयईं राजा अॼु शिकार करण लाइ जंगल में आयो आहे। खेसि बुख लॻी आहे। छा मां राजा लाइ तितर पचायां? राणी जा हिकु रवाज़ी स्त्री पे लॻी तंहिं वज़ीर खे तितर पचाइण जी आज्ञा ॾिनी। वज़ीर अटो ॻोहे तितर पचाइण लाइ बाहि में विधा। राणी खे ॾिसी पाण में खोइजी वियो ऐं तितर सड़ी विया। वज़ीर ॾाढो व्याकुल थियो। हाणे राजा खे छा खाराए? राणीअ ॿियो अटो ॻोहे तितर पचाए ॾिनसि। वज़ीर तितर खणी राजा वटि वियो। राजा जीअं ई तितर खाधा खेसि राणी जी यादि अची वई। वज़ीर सां गॾिजी मड़ीअ में आयो। राणी खे ॾिसी वापसि महल में हलण लाइ चयईंसि। राणीअ इनकार कंदे चयो जंहिं श्राप जे करे उबता कम मूंखां थिया आहिनि उहे सवारे मां पोइ महल में ईंदसि। राणीअ जे श्राप जे करे नदी सुकी वई, गांइ जो खीर सुकी वियो, बाग़ जा गुल सुकी विया। उहे सभु ताज़ा कंदी राणी महल में वापसि आई। सतयुग में ईश्वर राणीअ जी भुल माफ़ कई, तीअं कलयुग में असांजो चुकूं बि भॻवान माफ़ कंदो। असांजे ॾिणनि वारनि जो केॾो न सुठो मक़सदु आहे। पूजा ऐं अर्चना सां गॾु सिखियाऊं बि थियूं मिलनि। बेशक जिया, हर को ॾिण वार कंहिं ख़ासि मक़सद सां मल्हायो वेंदो आहे। त्योहार धार्मिक ऐं सांस्कृतिक वारसे जो मिलाप आहिनि। संस्कृतीअ जे महानता जी ॼाण हिन जे ॾिण वारनि सां ई थींदी आहे। जीअं ॾियारी बुराईअ ते सचाईअ जी जीत। बिल्कुलु सही दीदी। पर ॾियारी त 5 ॾींहं हलंदी आहे न, ऐं घणो अॻु खां ई इन जी तयारी बि शुरू थी वेंदी आहे। घर घर छाई सरहाइया, जग जगमग ज्योत जलाइया, घर घर छाई सरहाइया। अज चौधारी दीपन वारी दिलकश वाली आइया, आइया दिवाली मतवाली। ॾियारी सांदहि 5 ॾींहं हलंदी आहे। धनतेरस, कारी चौॾस, ॾियारी, बड़ ऐं चंड। ऐं ख़बर अथई आमतौर सां असां धनतेरस ते धन जी पूॼा कंदा आहियूं, सोन चांदी ख़रीद कंदा आहियूं। पर चवनि था त उन ॾींहुं क्षीर सागर मां धनवंतरी नाले हिकु रतन पैदा थियो हो ऐं उन धनवंतरी भॻवान आयुर्वेद शास्त्र प्रकट कयो कि इन करे धनवंतरी भॻवान जी पूॼा कंदा आहियूं। अच्छा, इहा त मूंखे ख़बर ई कोन हुई। पर ॾियारीअ ते हटड़ीअ जी पूॼा बि त थींदी आहे, हुन जे बारे में मूंखे ॼाण आहे। सिंधी आहे वापारी क़ौम ऐं हटड़ीअ जो मतिलबु आहे हट, यानी दुकान। वापार में बरकत पवे, घर में लक्ष्मीअ जो वासो रहे, इन लाइ लक्ष्मी पूजन कयो वेंदो आहे। अॻे ज़माने में अॼु वांगुरु बिजली घर में या शहर में न हुई। रोशनीअ लाइ घर जे अंदरि कमकार सहूलियत सां करण लाइ ॾीया ॿारिया वेंदा हुआ। हिन मुंद में जूअर जो फसल बि लहंदो आहे। उन जे सुकनि काठनि जे हिकु पासे कपिड़ो वेड़े उन्हनि खे ॿारबो आहे। अॼु बि सोण जे रूप में असां ॿारींदा आहियूं,
जंहिंखे मेलूड़ा चइबो आहे। मतिलबु इहो आहे त हिकु त उमास जी राति जे ऊंदहि खे दूर करणु ऐं मुंद मटिजण सां हवा में मच्छर ऐं नंढा नंढा जीव जंतु जेके पैदा था थियनि उन्हनि खे ख़तमु करे हवा खे साफ़ ऐं सुथरो बणाइणु, जीअं का निगुरी बीमारी मुंहुं न कढी सघे। ईअं का बि नवाण चवण सां आम माण्हू न कंदो आहे, पर भॻवान जे नाले सां आस्था पाण ई पैदा थी वेंदी आहे ऐं ख़ुशीअ ख़ुशीअ श्रद्धा सां उहो कमु थी वेंदो आहे। ॾियारीअ जे ॿिए ॾींहुं बढ़ कंदा आहियूं। बढ़ ॾींहुं गुड़ जी ताहिरी ऐं साई भाॼी ठाही वेंदी आहे। गुड़ जो वाइपो हिक लेखे सियारे जी मुंद जी आजियां आहे। साई भाॼीअ में उन मुंद जूं जेके बि नयूं भाॼियूं जीअं चिभड़, गजर, मूरी, साओ बसर, अदरक वग़ैरह विझबा आहिनि। पूजा जी जॻह ते पुटड़ो चिटबो आहे ऐं बड़ राजा खे साई भाॼी ऐं ताहिरीअ जो प्रसाद खाराए पोइ घर में वरताइबो आहे। ॿिए ॾींहुं चंडु हूंदो आहे। चंड ॾींहुं शाम जो दरिया ते अखो पाए ॾियारी जे ॾिण जी समाप्ति इष्ट देव झूलेलाल खे यादि कंदे कई वेंदी आहे। वाकई असांजा ॾिण असांजी रहणी सहणी, खान पान, सोच वीचार, आसो पासो मतिलब त जीवन जे हर पहलूअ सां केॾा न जुड़ियल आहिनि। बिल्कुलु सही चई जिया। इहा ई त संस्कृति सभ्यता थींदी आहे। सिंधु संस्कृति दुनिया जी पुराणी ऐं महान संस्कृति आहे जंहिंखे दुनिया बि नमन करे थी। बराबर, त असांजो फर्ज़ आहे न हिन संस्कृतिअ खे कायम रखी उनजो वाधारो कयूं। बिल्कुलु सही दीदी, कृष्ण जो बि त योगदान आहे असांजी संस्कृतिअ जे वाधारे करण में। हा हा, छो न। कृष्ण त असांजे जीवन जो हिकु हिसो आहे। असां सिंधी गोपाष्टमी बि त मल्हाईंदा आहियूं न। गोपाष्टमी यानी गौ, गोप ऐं गोपी। गोकुल गोपाल नगरी मञी वेंदी आहे। कृष्ण ग्वालनि सां गॾु गांयुनि जा बछड़ा चारण वेंदो हो। चयो वञे थो त कृष्ण भॻवानु जॾहिं 6 सालनि जो थियो त हुन माउ यशोदा सां ज़िद कयो। चयईं, मां हींअर वॾो थियो आहियां, मां बछड़ा न पर गांयूं चराइण वेंदुसि। माउ यशोदा सां ॾाढो ज़िद कयईं। यशोदा मैया खेसि नंद बाबा वटि मोकिले ॾिनो। नंद बाबा बि कृष्ण जे ज़िद अॻियां हारजी वियो ऐं पंडित खे घुराए सुठे मुहूर्त लाइ चयईं। पंडित कृष्ण जे ज़िद खे सम्झी वियो ऐं नंद बाबा खे चयईं, अॼु जो ॾींहुं शुभ मुहूर्त आहे, वरी सॼो साल अहिड़ो सुठो मुहूर्त कोन्हे। उहो ॾींहुं अष्टमीअ जो हो ऐं कृष्ण गौ चराइण जो कमु शुरू कयो। हिन ॾींहुं गायुनि बछड़नि खे मेंदी हई वेंदी आहे, रंगनि सां सजायो वेंदो आहे ऐं तमामु सुठा ताम खाराया वेंदा आहिनि। मूंखे बि हाणे यादि आयो, पर असांजी ॾाॾी त असांखे ॿी आखाणी ॿुधाईंदी हुई। उहो चवंदी हुई त ब्रिज में गोवर्धन पहाड़ गोधन लाइ वरदान हो। इंद्र भॻवान खे ॾाढो अहंकार हो त मां ई सृष्टिअ जो रक्षक आहियां। हिकु ॾींहुं क्रोध में अची खूब बरसाति वरसायईं। सॼो पशुधन यानी चौपायो माल बेहाल थियण लॻो। कृष्ण पंहिंजी शक्तिअ जो इस्तेमालु करे चीच ते पर्वत खे मथे खणी छॾियईं। 7 ॾींहंनि ताईं चीच ते झले पशुधन ऐं मानव धन जी रक्षा कयईं। जॾहिं 7 ॾींहंनि खां पोइ इंद्र पंहिंजी हार मञी तॾहिं कृष्ण गोवर्धन पहाड़ खे हेठि रखियो ऐं अष्टमीअ जे ॾींहुं ख़ुशि थी सभिनी गोकुलवासियुनि गोधन जी शेवा कई हुई। उन्हनि खे फल मिठाइयूं खारायूं हुयूं ऐं हार सिंगार करे सजायो बि हो। इन करे असां उन ॾींहं खे गोपाष्टमीअ जे रूप में मल्हाईंदा आहियूं। हर ॾिण वार सां अलॻि अलॻि आखाणियूं जुड़ियल आहिनि, पर सभिनि जो सार त इहो ई आहे, मानव धर्म जो पालन, सृष्टिअ जे हर जीव जो जतन ऐं सृष्टिअ खे नाश थियण खां बचाइण। जिया, तो तुलसियुनि ऐं नौमनि जी आखाणी ॿुधी आहे? न दीदी, उहा त बिल्कुलु न ॿुधी आहे। हा, हाणे मां थी तोखे ॿुधायां। हा, इहा आखाणी मुंहिंजी नानीअ मूंखे ॿुधाई हुई। अगाटे ज़माने में जलंधर नाले हिकु ज़ुल्मी राजा हो जंहिंजे राणीअ जो नालो वरंदा हो। वरंदा ॾाढी सतव्रता स्त्री हुई। राजा जलंधर ब्रह्मा जी कठिन तपस्या कई। ब्रह्मा खेसि वरदान ॾिनो, तुंहिंजी पत्नी जेसिताईं पंहिंजे सत ते क़ाइमु रहंदी ओतिरी तुंहिंजी उमिरि थींदी। पर होनीअ खे केरु थो टारे सघे। नारद खे जॾहिं हिन ॻाल्हि जी ख़बर पई त हू सिधो जलंधर वटि वियो ऐं खेसि चयईं त कैलाश पर्वत ते रहंदड़ पार्वती जहिड़ी सुंदर अप्सरा तो वटि न हुजे त बाक़ी तुंहिंजी महानता कहिड़ी। जलंधर क्रोध में अची नकली शिव जो रूप धारण करे पार्वती जे सत खे टोड़ण जी कोशिश कई। पार्वती शक्तिवान ऐं पतिव्रता स्त्री हुई।
हुन पंहिंजी शक्तिअ सां जलंधर खे सुञाणे वरितो। हुन विष्णु भॻवान बि जलंधर खां पंहिंजो बदिलो वठण लाइ उन जो रूप धारे कैलाश पर्वत ते अची पूॼा करण लॻो। वरंदा पतीअ खे ॾिसी भंभलजी वई, पर जीअं ई हुनखे नकली जलंधर जी ख़बर पई त हूअ विष्णु भॻवान खे श्राप ॾियण लॻी। विष्णु भॻवान खेसि विनंती कई त मूंखे श्राप न ॾे ऐं वरदान ॾिनो त तूं तुलसी थींदीअ ऐं सभु पतिव्रता स्त्रियूं तुंहिंजी पूॼा कंदियूं। वरंदा पंहिंजी शक्तिअ सां बाहि पैदा कई ऐं जली भस्म थी वई। उन भस्म मां हिकु वणु पैदा थियो जंहिंजो नालो तुलसी माता रखियो वियो। उन ॾींहं खां पोइ स्त्रियूं तुलसी माता जी पूॼा करण लॻियूं ऐं विर्त रखण लॻियूं। नोमियूं बि छोकिरियूं रखंदियूं आहिनि। ईअं चवनि था त छोकिरियूं इहो विर्त इन करे रखंदियूं आहिनि त हुननि खे सुठो वर ऐं घर मिले। लाल लोई जा छेड़ा ॾियो, छेड़ा न त लकड़ियूं ॾियो, लकड़ियूं न त पैसा ॾियो, ईअं करे दुआ खड़ो। लाल लोई जा छेड़ा ॾियो, छेड़ा न त लकड़ियूं ॾियो, लकड़ियूं न त पैसा ॾियो, ईअं करे दुआ खड़ो। लाल लोई जा छेड़ा ॾियो, छेड़ा न त लकड़ियूं ॾियो, लकड़ियूं न त पैसा ॾियो, ईअं करे दुआ खड़ो। लाल लोई जा छेड़ा ॾियो, छेड़ा न त लकड़ियूं ॾियो, लकड़ियूं न त पैसा ॾियो, ईअं करे दुआ खड़ो। ही ॿाहिरि गोड़ छाजो आहे? लॻे थो लाल लोई जी तयारी हली रही आहे। लाल लोई उतराण जे अॻिए ॾींहुं थींदी आहे। माण्हू छेणा ॿारे दुही दुखाए उन जे चइनी तरफ़ नचंदा ऐं ॻाईंदा आहिनि। जहिड़ी तरह मौसम बदिलजण सां मच्छरनि वग़ैरह जे करे बीमारियूं थींदियूं आहिनि, उनखे रोकण लाइ हवन कबो आहे, तहिड़ीअ ई रीति लाल लोईअ जो इहो मच या दुही बि उन जो ई ॿियो रूप आहे। इन मच में गांइ जा छेणा विझिबा आहिनि जे पवित्र ऐं रोगनाशक आहिनि। अॼु खां 6000 साल अॻु नाइरीअ जे महीने खां नओं साल शुरू थींदो हो, जेको हिन वक़्तु चेट खां शुरू थो थिए। नओं साल हमेशह बहार जी मुंद में शुरू थींदो आहे, जंहिंखे ज्योतिष ऐं धर्मशास्त्रनि में विक्रम संवत चइबो आहे। वैदिक ज़माने में हिन ॾींहं ते ऋषि मुनि यज्ञ कंदा हुआ। इन रीति लाल लोई उन प्राचीन ॾिण जी निशानी आहे। लाल लोईअ जे ॿिए ॾींहुं हूंदो आहे उतराण। उतराण मकर संक्रांति या तिरमूरी। हीअ ॾिणु पोह महीने जे मकर संक्रांति थींदो आहे। हर साल 14 जनवरी ते मल्हायो वेंदो आहे। हिन ॾींहं ते सूरज उत्तर दिशा में ऐं मकर राशीअ में दाख़िल थींदो आहे। चवंदा आहिनि उतराण उतरियो अधु सियारो कुतरियो। इहो ॾींहुं सियारे जे वञण जो उहिजाण आहे, माना ॾींहं वॾा ऐं रातियूं नंढियूं। हिन ॾिण में मर्द छोकिरा घर ॿाहिरि मैदान या छित ते चढ़ी खुली हवा में लगड़ उॾाईंदा आहिनि। लगड़ कटण में खूब मज़ो ईंदो आहे। लगड़ जे कटजण में मन मायूस त थींदो आहे, घणो गुस्सो बि ईंदो आहे, पर ॿिए जे लगड़ कटण ते ख़ुशि थी रड़ियूं बि कंदा आहिनि। काटा काटा काटा, पकड़ो पकड़ो पकड़ो, लूटो लूटो लूटो। काटा काटा काटा, पकड़ो पकड़ो पकड़ो, लूटो लूटो लूटो। दीदी, अॼुकल्ह त छोकिरियूं बि केॾे जोश ऐं उत्साह सां लगड़ उॾाईंदियूं आहिनि। हा बिल्कुलु। हुन ज़ालूं तिरनि जा भोड़ींदा, गजरूं, मूरियूं, पाणी जी दिली ऐं विञणी पितरनि जे नाले जी कढी ब्राह्मण जे घर मोकिलींदियूं आहिनि। न्याणियुनि जे साहुरे ऐं ग़रीबनि खे बि दान ॾिनो वेंदो आहे। भारत जे गुजरात में हिन जो वॾो फैलाव आहे। हाणे त हीउ ॾिणु दुनिया जो ॾिणु थी वियो आहे। पतंगनि उॾाइण जूं चटाभेटियूं बि कयूं थियूं वञनि। अरे रंग रंगीली होली आई होली आई होली। रंग लगायो गज्जी गायो धूम मचायो भाई। अरे रंग लगायो गंजी गायो धूम मचायो भाई। रंग रंगीली होली आई होली आई होली। होली खिल खुशी ऐं ठिठोली बाज़ीअ जो ॾिणु आहे। इन करे हिन ॾिण में यानी होलीअ में सांगनि जी अलॻि ई अहमियत आहे। होलीअ खां कुझु ॾींहं अॻु ई पाड़े जूं सभु ज़ालूं कमकार खां वांदियूं थी राति जो पाण में गॾिजी ख़ुशीअ सां सांग कंदियूं आहिनि। सांगनि में अलॻि अलॻि किरदार निभाईंदियूं आहिनि ऐं घणेई भेरा पुरुष वेश पहिरे पंहिंजनि शिकायतुनि ऐं हताशाउनि खे ॻाए नची टिपी करे सांगनि में मश्करी उॾाईंदियूं आहिनि। अड़ियो रामी, ओ तोले मां, ओ फटण मां, ओ बसर मां, अदियूं
सांग कोन करणा अथव छा? जल्दी अचो, सभु अची विया आहिनि, वरी देरि थी वेंदी। अचूं था। सिंधियुनि जी लोक संस्कृतीअ में सांगनि जो ख़ासि स्थान आहे। अचो त हाणे तव्हांखे होली पूॼन जी विधि ॿुधायूं। होलिका दहन जो वक़्तु शुभ मुहूर्त जे हिसाब सां मुक़ररु कयो वेंदो आहे। पूॼा जे वक़्तु होलिका जे साम्हूं वेही लोटे मां पाणीअ जा बुक भरे होलिका जे चौतरफ़ थालीअ ते पंहिंजो पाण ते ऐं पूॼा में भाॻ वठंदड़ सभिनी ते छंडा हणिबा आहिनि। इन खां पोइ पहिरीं नरसिंह भॻवान खे ऐं पोइ भक्त प्रहलाद जो स्मरण कंदे हथ जोड़े होलिका खां सुख समृद्धीअ जी कामना कबी आहे ऐं कचे धागे सां होलिका जे चौतरफ़ घुमंदे 5 या 7 दफ़ा धागो वेड़बो आहे। हाणे कणिक जे अटे वारा रोट जिन ते सुट ॿधल हूंदो आहे उहे होलिका में सेकबा आहिनि, जेके पोइ प्रसाद में विराया वेंदा आहिनि। इन जी ख़ासियत इहा आहे जो रोट त बाहि में सड़ंदा यानी पचंदा आहिनि, पर वेड़ियल सुट न सड़ंदो आहे। जेतोणीकि होली त जुदा जुदा जातियुनि वारा मल्हाईंदा आहिनि, पर सिंधियुनि जी हीअ रस्म सभिनी खां निराली आहे। होली लाल गुलालियड़ो, हा हा जो होलियड़ो। होली ईंदी 12 महीने, रोट बचंदा 13 महीने, हा हा जो होलियड़ो, 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 हा
होलिका ॿरी वञण खां पोइ थोरा टांडा खणी उन सां सॼे घर में धूप करणु घुरिजे ऐं ॿिए ॾींहुं सुबुह जो होलिका जी रख शरीर ते लॻाइणु घुरिजे। इन सां शरीर निरोगी ऐं आत्मा शुद्ध थींदी आहे। होली पूॼन सां हर नमूने जे डप खां मुक्ति मिलंदी आहे ऐं सुख शांती तोड़े ख़ुशहालीअ में बि वाधारो थींदो आहे। तव्हांखे ख़बर आहे त जिन घरनि में उन साल जे दौरान ॿार जो जनमु थियो हूंदो आहे उहे होलीअ जे मौक़े ते ढुंड पूॼींदा आहिनि। जेतोणीकि ढुंडनि जी पूॼा फगण जी साई ग्यारस ते कई वेंदी आहे, पर कुझु माण्हू इहा पूॼा होलीअ जे ॾींहुं बि कंदा आहिनि। हिन पूॼा जो सामान माउ वटां या पुफीअ जे घरां ईंदो आहे। पूॼा जे लाइ माउ खे पीलो वॻो, पताशा, गुल फुल, मिठाई ऐं ख़र्ची ॾिनी वेंदी आहे ऐं ॿार जे लाइ अछे रंग जा कपिड़ा ॾिना वेंदा आहिनि। पूॼा जे वक़्तु माउ उहो पीलो वॻो पाए ॿार खे हंज में खणी पूॼा में वेहंदी आहे ऐं होलिका जी परिक्रमा बि ॿार खे हंज में खणी करे ई लॻाईंदी आहे। पूॼा जे वक़्तु माउ उहो पीलो वॻो पाए ॿार खे हंज में खणी पूॼा में वेहंदी आहे ऐं होलिका जी परिक्रमा बि ॿार खे हंज में खणी लॻाईंदी आहे। घर जा सभई भाती उन वक़्तु हाज़िर रहंदा आहिनि। पूॼा खां पोइ ॿार जी माउ थालीअ में पताशा, फल, पैसा वग़ैरह रखी रोली चांवर लॻाए ससु खे ॾींदी आहे ऐं उन खां आशीर्वाद वठंदी आहे। नई माउ ऐं ॿार खे घर जा सभई भाती तोहफ़ा ॾेई उन्हनि जे सुखी आईंदे जी कामना कंदा आहिनि। होलीअ जे ॾियण जो ॿियो ॾींहुं हूंदो आहे धूड़ियो। हिन ॾींहुं न रुॻो सॼो भारत देश होलीअ जे जुदा जुदा रंगनि में रंगजी वेंदो आहे, पर ॿाहिरियनि मुल्कनि में वसियल भारतवासी ऐं उन्हनि सां जुड़ियल केतिरा ई माण्हू बि हिन ॾींहं जो आनंद माणींदा आहिनि। हीउ ॾींहुं मौज मस्तीअ जे भाव वारो हुअण सबबि हिन ॾींहं ते नंढा वॾा, अमीर ग़रीब सभई ऊंच नीच ऐं जात पात जा भेद भुलाए हिक ॿिए ते रंग गुलाल विझंदा आहिनि। रंगनि जी मस्ती माणण लाइ माण्हू गुलाल, पिचकारी ऐं फूकड़नि जो इस्तेमालु कंदा आहिनि। तंहिंखां सवाइ नाच गाननि जो माहौल हूंदो आहे। माण्हू खीर ऐं बादाम मां ठहियल थादल या भंग पी करे पिया झूमंदा ऐं मौज माणींदा आहिनि। जहिड़े नमूने हिन ॾींहं ते जुदा जुदा रंग मिली सभिनी माण्हुनि खे हिक रंग में रंगे छॾींदा आहिनि, तीअं ई असांखे आपसी मतभेद भुलाए सदाईं हिक रस थी जीअणु खपे। इहो ई त आहे होलीअ जे हिन महान ॾिण जो सॼी दुनिया लाइ संदेश।
फागुण आयो गॾजी गायो झूले झुमरियूं पायो रे फागुण आयो गॾजी गायो झूले झुमरियूं पायो रे ॻाढ़ा पीला नासी नीला सावा रंग लगायो आयो रे फागुण आयो गॾजी गायो झूले झुमरियूं पायो रे फागुण आयो गॾजी गायो झूले झुमरियूं पायो रे ॻाढ़ा पीला नासी नीला सावा रंग लगायो आयो रे फागुण आयो रे फागुण आयो रे फागुण आयो। ॾिठई जिया होलीअ जा रंग इहे बि असांखे सेखारे विया त निखरण लाइ बिखरण ज़रूरी आहे। दीदी जीवन जी इहा ई त वॾी फिलसुफी आहे। इंसानी जज़्बातुनि मुश्किलातुनि चुकुनि हासिलातुनि आशाउनि ऐं अपेक्षाउनि वेर विरोध वग़ैरह जा बि ॾाढा सुठा उदाहरण असांजी लोक कथाउनि में मिलनि था। लोक कथाऊं ऐं लोक संस्कृति बि ॾिण वारनि जो हिकु वॾो हिसो आहिनि। दीदी वछ बारस बि त अहिड़ो ई हिकिड़ो वार आहे। असूअ जे ऊंदाही बारस ते वछड़े सां गॾु गांइ जी पूॼा कई वेंदी आहे। हिन ॾींहुं कप सां कटियल का बि शइ न खाइबी आहे। ख़ासि करे मच्छी ऐं तीवण बि न खाइबो आहे। हिन ॾींहं जी मञता हिन रीति आहे। बारस जो ॾींहुं हो, ओचितो महिमान अची घर पहुता। घर में महिमाननि खे खाराइण लाइ कुझु बि कोन हो। पूरी सूरीअ वारो परिवार हो। पर असांजी सिंधी सभ्यता मूजिबि महिमान त भाॻनि वारनि वटि ईंदा आहिनि, सो वापसि ईअं ई कीअं वेंदा। घर में त रुगो गांइ ऐं नंढो वछड़ो हो। लाचार थी वछड़े जो वध करे उनखे रधियऊं। इन करे उन ॾींहं खां पोइ हिन ॾींहं ते का बि कप सां कटियल शइ न खाइबी आहे। जिया वछ ॿार सां जुड़ियल हिकु ॿी बि आखाणी आहे, मां ॿुधायां थी। हिकु राजा हो, हुनखे 2 राणियूं हुयूं। वॾी राणीअ हिकु मेंह पाली हुई जेका हुनखे बेहद प्यारी हुई। नंढी राणीअ वरी हिकु गांइ ऐं वछड़ो पालियो हो, हूअ बि उन्हनि खे बेहद प्यारु कंदी हुई। वॾी राणी इहो ॾिसी पई सड़ंदी पचंदी हुई। हिकु ॾींहुं जॾहिं नंढी राणी ऐं हुनजी गांइ सुम्हियूं पयूं हुयूं त हुन नंढे वछड़े खे पकिड़े हुनजो क़तल करे टुकड़ा करे कणिक जी वॾी दंगीअ में लिकाए छॾियो। पाप कॾहिं लिकंदो त कोन्हे, सो राजा खे इहा ख़बर पई। हू ॾाढो नाराज़ थियो। हेॾा वॾी राणी बि शर्मिंदा थी ऐं ॾाढो अफ़सोस थियुसि। राजा हुकुम ॾिनो त अॼु कणिक केरु कोन खाईंदो, अॼु अनु मटियो वेंदो। सो इन करे वछ वारस खे अनु मटियो बि चयो वेंदो आहे। उन ॾींहुं गांइ ऐं वछड़े जी पूॼा कई वेंदी आहे। गांइ खे ॾही ऐं बाजरी खाराइबी आहे। घर में बि बाजरीअ जी मानी ठहंदी आहे। राणीअ द्वारा कयल हिंसा ऐं क़तल खे यादि कंदे घर में छुरी या कप जो इस्तेमालु कोन कयो वेंदो आहे। अनु मटियो बि मुंदहार खाधो खाइण जी ॻाल्हि करे थो। सियारे ऐं ऊन्हारे में अनु मटिबो आहे। जीअं सियारे में बाजरी ऐं मकईअ ते ज़ोर वधीक हूंदो आहे, असांजा वार बि मुंदहार खोराक खाइण जी सलाह ॾियनि था। जिया किथे मूं ॾाढो सुठो पढ़ियो हो त युद्ध लड़ायूं झगड़ा वेर विरोधनि खे ख़तमु करण जो सभ खां सरल उपाउ आहिनि त्योहार। हा सही ॿुधोई, त्योहार। वधीक में वधीक त्योहार मल्हायो, सभिनी खे शामिल कयो। घर खां शुरू कंदे पाड़े ॻोठ शहर देश खां थींदे विश्व ताईं पहुचो। सभु तंग दिलियूं छुटी वेंदियूं, टुटल दिलि वापसि जुड़ी वेंदा, ईअं ॼण मोती हिकु माला जा। दीदी मां केॾी देरि खां चेटी चंड जे इंतज़ार में आहियां। चेटी चंड त असां सिंधियुनि जो वॾे में वॾो ॾिणु आहे न। हा जिया बिल्कुलु। झूलेलाल असांजो इष्ट देवता आहे जंहिं सिंधियुनि खे मुसीबत मां तारियो हो। हा दीदी सही था चओ। झूलेलाल खे वरुण देवता बि चवंदा आहिनि। सिंध जे ठटे नगर जे मिर्कशा हिंदुनि ते वॾा ज़ुल्म कया। बादशाह जे ज़ुल्मनि खां परेशान थी हिंदू सिंधु नदीअ जे किनारे अची वेठा ऐं बुखिया प्यासा वरुण देवता जी आराधना करण लॻा। माण्हुनि खे परेशान ॾिसी वरुण देवता पले ते सवार थी सिंधु नदीअ में खेनि दर्शन ॾिनो ऐं आकाशवाणी थी त तव्हां वापसि मोटी वञो, मां नसरपुर जे रतन राय जे घर जनमु वठंदुसि। ईअं चेट महीने जे चंड ते लाल साईं जनमु वरितो ऐं आहिस्ते आहिस्ते पंहिंजे चमत्कारनि सां
बादशाह जे अत्याचारनि खे घटायो। आख़िर मिर्ग बादशाह लाल साईं जे शरण पियो ऐं झूलेलाल साईं खे कलंदर लाल जो नालो ॾिनो। उन ॾींहं खां हिंदू मुस्लिम जे निफ़ाक़ जी दीवार बि टुटी वई। नदीअ जे किनारे हिंदुनि जी वरुण देवता खे आराधना 40 ॾींहं हली हुई, जंहिंखे अॼु असीं चालीहे जे रूप में झूलेलाल साईं जी आराधना चऊं था। 40 ॾींहंनि जो विर्त रखूं था। कंहिं बि शुभ कार्य करण खां अॻु या आस पुॼण ते बहिराणो साहिबु रखाईंदा आहियूं। शल असांजी बि अॼु झूलेलाल साईं आस पुॼाईंदो। सभिनी सिंधियुनि जे घरनि में परिवारनि में सिक प्यार इज़त मान वधाईंदो। साईंअ में ईश्वर में आस्था क़ाइमु रहंदी ऐं देस परदेस में सभिनी जी रक्षा थींदी। आयो लाल सभई चो झूलेलाल, तिलक जणे जी जय जयकार। मंगल दी मनाया रात बन दी दूल्हा जी मंगल दी मनाया। हमारे लाल तो तामया कुर्बान, शहनशाह तो तामया कुर्बान, मेरा लाल तो तामया कुर्बान, मटन खाया तो तामया कुर्बान। नंग पाल पाण भलाई भाल पाण ही कज सब कारज पूरा। हलो हलो हाणे जल्दी कयो, हाणे हलूं जलूस में। दतिया जो त शहर सजायो, ओ दतिया जो त शहर सजायो, ओ ॾिसो ज्योतिन जो जलवो। लाल साईं आहे महर वसाई, आयो ज्योतिन जो मेलो।
रस्ता पिया सजन मुंहिंजो ठरे पियो मन जो तूं साहिब क्यों अचन। सुहिणा रस्ता पिया सजन मुंहिंजो ठरे पियो मन जो तूं साहिब क्यों अचन। प्रेमी ख़ुशीअ में मगन पिया झूमन ऐं नचन जो तूं साहिब क्यों अचन। सुहिणा रस्ता पिया सजन मुंहिंजो ठरे पियो मन जो तूं साहिब क्यों अचन। प्रेमी ख़ुशीअ में मगन पिया झूमन ऐं नचन जो तूं साहिब क्यों अचन। सुहिणा रस्ता पिया सजन मुंहिंजो ठरे पियो मन जो तूं साहिब क्यों अचन। रख त जोतन वारे ते पाणी पूरी कंदो, रख त मुंहिंजे लालण ते पाणी पूरी कंदो। शहर जा रस्ता सजायो, रस्ता सजायो, मण गुलन जा प्रेमी प्यारा घुरायो। दतिया जे शहर जा रस्ता सजायो। कई बहारी गुलन मूंखे ॾाढा पिया वणन जो तूं साहिब क्यों अचन। सुहिणा रस्ता पिया सजन मुंहिंजो ठरे पियो मन जो तूं साहिब क्यों अचन। रख त जोतन वारे ते पाणी पूरी कंदो, रख त मुंहिंजे लालण ते पाणी पूरी कंदो। लाल झूले सभई तो लाल झूले, लाल झूले सभई तो लाल झूले। ज्योतिन साहिब जो स्वागत कंदासीं, लाल साईं जा सभु पंजड़ा चवंदासीं, पंजड़ा चवंदासीं। ज्योतिन साहिब जो स्वागत कंदासीं, लाल साईं जा सभु पंजड़ा चवंदासीं। जोइल शहनायूं वॼन नारा लाल जा गूंजन जो तूं साहिब क्यों अचन। सुहिणा रस्ता पिया सजन मुंहिंजो ठरे पियो मन जो तूं साहिब क्यों अचन। रख त जोतन वारे ते पाणी पूरी कंदो, रख त मुंहिंजे लालण ते पाणी पूरी कंदो। प्यासी ॾिसो सुहिणो नज़ारो, पल्ले ते आयो लाल साईं प्यारो, साईं प्यारो। परदीप प्यासी ॾिस सुहिणो नज़ारो, पल्ले ते आयो लाल साईं प्यारो। कयूं ख़ुशियूं थियूं वसन सभु भाग था वरन जो तूं साहिब क्यों अचन। सुहिणा रस्ता पिया सजन मुंहिंजो ठरे पियो मन जो तूं साहिब क्यों अचन। सुहिणा रस्ता पिया सजन मुंहिंजो ठरे पियो मन जो तूं साहिब क्यों अचन। प्रेमी ख़ुशीअ में मगन पिया झूमन ऐं नचन जो तूं साहिब क्यों अचन। सुहिणा रस्ता पिया सजन मुंहिंजो ठरे पियो मन जो तूं साहिब क्यों अचन। प्रेमी ख़ुशीअ में मगन पिया झूमन ऐं नचन जो तूं साहिब क्यों अचन। सुहिणा रस्ता पिया सजन मुंहिंजो ठरे पियो मन। तव्हां अॼु ॿ हिसा हिते स्टेज ते ॾिठा असांजे रस्मुनि रीतनि ऐं रवाज़नि जा ऐं ॾिणनि वारनि जा। हाणे टियों हिसो असां शुरू करे रहिया आहियूं जेको हिन हॉल खां ॿाहिरि आहे ऐं उतां काफ़ी ख़ुशबू अची रही आहे ऐं बुख बि वधी रही आहे।
हलो त हींअर सभु गॾिजी करे ॿाहिरि खाऊं ऐं आनंद माणियूं। पर उन खां अॻु में मां हिकु सभिनी दर्शकनि खे अर्ज़ु कंदसि त महिरबानी करे 2 मिंट तव्हां तरसो। जिन हिन प्रोग्राम में हिसो वरितो आहे, जिन अॼु हेतिरनि महीननि खां महिनत कई आहे, उन्हनि जो तव्हां हौसलो अफ़ज़ाई ज़रूरु कंदा। मां अच्छा, मूंखे ॿुधी करे ख़ुशी थी थिए त स्टेज ते नचण वारनि ॿारनि ऐं स्त्रियुनि जो त कार्यक्रम पूरो थियो, प्रोग्राम पूरो थियो। हाणे स्टेज खां हेठि कार्यक्रम शुरू आहे। मन जो तूं साहिब के सजन मुंहिंजो ठरे पियो मन जो तूं साहिब क्यों अचन रखत जोतन वारे ते हाणे पूरी कंदो रखत मुंहिंजे लालण ते हाणे पूरी कंदो लाल झूले सभई तो लाल झूले लाल झूले सभई तो लाल झूले। ज्योतिन साहिब जो स्वागत कंदासीं लाल साईं जा सभु पंजड़ा चवंदासीं ज्योतिन साहिब जो स्वागत कंदासीं लाल साईं जा सभु पंजड़ा चवंदासीं जोइल शहनायूं वॼन नारा लाल जा गूंजन ज्योतियूं साहिब क्यों अचन सुहिणा रस्ता पिया सजन मुंहिंजो ठरे पियो मन ज्योतियूं साहिब क्यों अचन रखत जोतन वारे ते हाणे पूरी कंदो रखत मुंहिंजे लालण ते हाणे पूरी कंदो। परदीप प्यासी ॾिसो सुहिणो नज़ारो पल्ले ते आयो लाल साईं प्यारो परदीप प्यासी ॾिस सुहिणो नज़ारो पल्ले ते आयो लाल साईं प्यारो पयूं ख़ुशियूं थियूं वसन सभु भाग था वरन ज्योतियूं साहिब क्यों अचन सुहिणा रस्ता पिया सजन मुंहिंजो ठरे पियो मन ज्योतियूं साहिब क्यों अचन सुहिणा रस्ता पिया सजन मुंहिंजो ठरे पियो मन ज्योतियूं साहिब क्यों अचन प्रेमी ख़ुशीअ में मगन पिया घुमन ऐं नचन ज्योतियूं साहिब क्यों अचन सुहिणा रस्ता पिया सजन मुंहिंजो ठरे पियो मन ज्योतियूं साहिब क्यों अचन प्रेमी ख़ुशीअ में मगन पिया घुमन ऐं नचन ज्योतियूं साहिब क्यों अचन सुहिणा रस्ता पिया सजन मुंहिंजो ठरे पियो मन। रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 जिए सिंधु जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन जिए सिंधु जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन।
गाह पुटन ऐं पेरूं पचन मौला करे वरी हेल वसन गाह पुटन ऐं पेरूं पचन मौला करे वरी हेल वसन थर काछे ऐं कारूं झरते बादल कारा कारा करे
अॼु त मुंहिंजो लाल आयो घोड़े वारो लाल आयो गले वारो लाल आयो अॼु त मुंहिंजो लाल आयो ज्योतिन वारो लाल आयो चालीहे वारो लाल आयो छेरियूं पाए नचाणी अॼु त मुंहिंजो लाल आयो चूड़ियूं पाए नचाणी अॼु त मुंहिंजो लाल आयो लाल जे बहिराणे में झूलण जे बहिराणे में